बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सॼी बिराद कच्छ कयूं आहिनि उन्हनि जो जेके बि दोस्त हिन कठ में शरीक आहिनि उनजो कड़ो शुक्रिया अदा करियूं। असां भला मजबूर और ही ग़रीब अवाम जेका आहे सा बेवस कंहिंखे सॾु करे सॾु करियूं उन्हनि खे जेके सदा ई उन्हनि जी ख़िदमत में रहिया वोट ॾिनऊं कयूं पाण खे सरदार सॾीनि था। बादल खान ॻाल्हि बि कई त वॾेरा वॾी वॾी गाॾी में अचनि था अदा वॾी गाॾी में सभु भले अचनि ख़ुदा कंहिंजा तरक़ी ॾे पर असां इहो चऊं था त असां वॾेरा जेके सभु चवनि था त मां वॾेरो आहियां वॾेरप में और आम माण्हूअ में फ़र्क़ु कहिड़ो आहे ऐं इन जो लफ़्ज़ सॼी बिरादरी खे वेठी अचे पुछां थो त अवाम त सभु इंसान आहे। इंसान खे अलाह पाक पैदा कयो आहे अलाह पाक हुनखे रोज़ी ॾे थो ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे हा इज़त लेणे थो वॾो घर सम्झी अचे थो उन वटि वञे थो अर्ज़ु खणी वञे थो त यार हीउ मुंहिंजो मसइलो एॾो वॾो मसइलो कोन हूंदो आहे नंढा नंढा मसइला हूंदा आहिनि पर असांखे हिते वेढ़ायो जेको वियो आहे क़ौम खे बर्बाद जेको कयो आहे चाहे जोकियो हुजे चाहे जाखरो हुजे चाहे पालारी हुजे चाहे ख़ासकेली हुजे चाहे सोरो हुजे चाहे गबोल हुजे मुंहिंजे ख़्याल में अहिड़ी क़ौम का कोन्हे जेके वॾेरे या सरदार पंहिंजे न विढ़ायो आहे। सरदार खे त इहो मज़ो अचे थो हिन में विढ़ाइण में पर अलाह पाक क़ौम खे जेके बि हिते पिंडाल में वेठल आहिनि जेके न वेठल आहिनि उनखे अलाह पाक हिदायत ॾे उहे पंहिंजी जदोजहद जारी रखनि अलाह पाक इहे भतियूं किरण ते न अॻे ॿियो धिको ॾियो त हली पवनि। असां इहो अर्ज़ु कंदासीं त पठाण जे का ज़रूरत कोन्हे जेको हिते अची माण्हू मारे हलियो वञे इहे असांजूं पंहिंजूं कोताहियूं आहिनि असां पंहिंजी कोताही खे इतराफ़ करियूं सभिनी खे अलाह पाक ताक़त ॾिनी आहे। बाक़ी पुलिस जी जेका ॾाढाई आहे उहा त अफ़सोस आहे शायदि मुंहिंजे ख़्याल में ॿिए मुल्क में बि कोन थी जेका पाकिस्तान में थिए थी। थाणे जे पासे में 3 माण्हू मरनि था थाणे थी विया मां पुलिस त वञी त छा पोइ छाजे करे लॻाई अथव तव्हां पैसा वठण गाॾी वारनि खां उन लाइ त तव्हां ठीक तयारु आहियो पर जेके 3 माण्हू मां उहे धाड़ेल बि थी विया हिकदमि उन्हनि ते केस बि दाख़िल थी वियो SHO नौकरीअ ते ई कोन्हे उहो SHO FIR वेही कटाए थो ही धाड़ेलनि इहा कहिड़े कानून जी ॻाल्हि आहे। मां त हैरान आहियां CM साहिबु हिन ई ज़िले जो आहे पर अफ़सोस सां चवणो थो पए थो जागे ई कोन थो वीचारो सुतो ई पियो आहे। मुंहिंजे ख़्याल में जूं बि नथी चुरेसि थोरी घणी गैरत बि अचणु खपे त बेगुनाह जेके 3 माण्हू मरी विया आहिनि हिन खां पहिरियां बि माण्हू आहिनि जॾहिं को पालारी मां मरे त उहो धाड़ेल चोर अब चोरी कंहिंजी कई कुझु भाॻियो को भुतार कंहिंजे घर जी चोरी कई हा मज़दूरी करे थो मज़दूरी करे पंहिंजे घर वञे थो त मरे थो त धाड़ेल मां अफ़सोस सां चवंदुसि जेके बि दोस्त ते आया आहिनि परे परे खां कराची खां हैदराबाद खां सरीअ खां मोल खां हर ॻाल्हि मां आहिनि हाणे हीउ ताज़ो हिकिड़ो मसइलो हिकिड़े घर ते फायरिंग थी चऊं भाउ फायर थिया आहिनि उन जा अलाह पाक त बचायो बल्कि उन ते बि केस दाख़िल थी वियो अब SP साहिब छा आहे बसि मूंखे पुलिस वारनि चयो हिननि जेको आहे उन्हनि खे मारियो आहे। अड़े बाबा पाणी बोर सड़ी वियो आहे तंहिंमें तूं माण्हू जे मथां फायरिंग थी थिए उन ते बि केस दाख़िल पर इहा पछाड़ी में एतिरी अलाह पाक हुनखे ॾिनी हिदायत SP साहिब खे जेको घुराई त चई त बाबा हीउ त कूड़ो थो वठे इनकारी त इनकारियूं थियनि थियूं त कूड़ा थियनि था हिननि में कहिड़ो मसइलो इहो आहे की इनकारी न पैदा करे सघियो। DSP साहिबु सुतल हो SP साहिबु सुतल हो DIG सुतल ॿिए हंधि त गऊं थी या पे त उते माण्हू सभु पुॼी था वञनि हिते 3 माण्हू को माण्हू आयो ई न अचे बाबा सियासी आहियो तव्हां इलेक्शन में वोट था वठो इन ई ग़रीबनि खे तकलीफ़ ॾियो था वो चढ़ा बि उन्हनि खे अहिड़ो बेइज़तियूं बि उन्हनि जूं करियो वरी को माण्हू मरे त धाड़ेल बि हुओ मां हिन अफ़सोस सां इहा ॻाल्हि कंदुसि अलाह पाक सभिनी खे हिन प्रेस जेका आई हैदराबाद खां कोटलीअ खां कुझु दोस्त कराची खां बि ॾिठा त आया आहिनि साफ़ी बिरादरी उनजी बि महिरबानियूं असां वरी बि इहो अलाह खे सुवाल कंदासीं तव्हां जदोजहद पंहिंजी जारी बि रखो अलाह पाक तव्हांजी मदद कंदो ऐं न कंदोसि बादल न कंदो वॾेरा असांजा वेठा आहिनि शरीर जा उहे न कंदा अलाह त आहे न अल्लाह पाक तो कंहिंखे कोन थो छॾे ग़रीब जी त अलाह पाक मदद कंदो वॾेरे ई सभु मदद कंदो आहे सरदार जो सभु कुझु कंदो आहे सरदार खे बि हिकिड़ो
झुकूं था जो असांजी क़ौम जी इज़त उन्हनि ते अमल करे असांखे हिदायतूं करे असीं ज़रूरु इन इज़त कंदासीं पर इहो जेको ज़ुल्म करे हिकिड़ो SHO विहारियो वियो आहे पुलिस खां बग़ैर हुन जी इदारे जी हलंदी कोन्हे अलाह ते हुनखे भरोसो ई कोन्हे कोरोना जे डप में 8 महीना थिया त निकिरनि ई कोन था त बाक़ी किथे आवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदा अलाह पाक सभु हिफ़ाज़त में रखे मां पंहिंजी बिरादर खे ॿिया दोस्तनि खे ॿियूं क़ौम जूं के बि आहिनि उन क़ौम कंहिंजो बि नालो नथो वठां त कहिड़ा आहिनि कहिड़ा न आहिनि पर मुंहिंजे ख़्याल में हर क़ौम जो माण्हू आहे मां हुनजो तमामु हथ ॿधी अर्ज़ु करियां थो त तव्हां जदोजहद जारी रखो सरदारनि मां वॾेरनि मां पर उन्हनि मां जान छुटी वेंदी अलाह छॾाईंदो पर उनजे वाठनि मां जान छॾायो त वॾी थींदी ऐं ख़ुदा चवंदुसि वधीक टाइम पर था वठूं तमामु घणा दोस्त आया आहिनि सभिनी तकलीफ़ ॾिनियूं आहिनि तव्हांजी वॾी महिरबानी